अॼु असां इंतिहाई क़दम खयो आहे। मूंखे ड्यूटीअ में हिते 29 साल आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर खां वठी स्टाफ खां हिन महिल ताईं जेको मुंहिंजी दोस्त साफ़ी आहिनि मुंहिंजी कारकर्दगीअ खां बख़ूबी वाक़ुफ़ आहिनि त हमेशह मुंहिंजो जेके बि एमएसिस आहिनि या अस्पताल में मस्बत मुंहिंजो जेको आहे सो कमु रहियो आहे। अॼु कमेटी ठाही असीं, उन में मां हुयुसि, ॿिया बि ॿ टे दोस्त हुया, जंहिंमें असां वॾी जिस्तजू करे हिते हिकिड़ी माफ़िया आहे स्टोर कीपर ऐं क्लार्क जेके जेको आहे असां वटि लॻभॻि 2 करोड़ जी बजट आहे मेडिसिन जी, 2 करोड़ सालियानी, उन खां पोयां 50 लाख ॿी मद में बजट आहे, 2.5 करोड़ रुपया आहे हमरा पंहिंजे मर्ज़ीअ ते उथलाईंदा पुथलाईंदा आहिनि, अहिड़ियूं शयूं वठंदा आहिनि जंहिंजी अस्पताल खे ज़रूरत न हूंदी आहे। पोइ असां कुझु हिकु ॿिनि डॉक्टरनि सां सलाह करे ओपीडी में जेके बि डॉक्टर हुया, पीट्स जो डॉक्टर, डेंटल जो डॉक्टर, आर्थो जो डॉक्टर, उन सभिनी खां मां दवायूं लिखाए, उहा लिस्ट मूं वटि अञा आहे, तव्हांखे इनशाला मां उहा ॾियां थो, ठीकु। उहा करे चयोसीं बसि दवा हीअ मल्टीनेशनल घुरायो, ठीकु आहे। उन ते असांखे आसरो ॾेई 2-4 रेट में हिकिड़ा घुराया अथऊं। उन खां पोयों हाणे कल्ह हमरा मीटिंग पाण में कई आहे त हाणे इहा दवा असांखे मिले नथी, जॾहिं त कानून आहे त जिन माण्हुनि खे ऑर्डर न आहिनि उहे पाबंद आहिनि दवा ॾियण जा सरकार में, न त ॿिए साल उनखे सेक्रेटरी साहिबनि खे टेंडर न ॾींदो, पर बावजूद उनखे एक्शन खणण जे, रिमाइंडर ॾियण जे, उनखे चवण जे नमूनो करे हे कमु इहो करण में चाहिनि था त 11 नंबर दवा वठनि था। जेकॾहिं माण्हू न जेके ढोर खाइनि, हिननि जा हिकु ॿ माण्हू अहिड़ा एजेंट आहिनि, हे उन्हनि सां मुसलसिल राब्ते में आहिनि, सो महिरबानी करे हिन खां वठी न स्टोर जी चकास थी आहे, नाजाइज़ी तौर ते प्लानिंग करे अस्पताल जी चोरी कराई वई, ॿुधिजी सजदी, उनखे कुझु न थियो, स्टाफ जा माण्हू कुटिया, चंदो करे 1000 रुपया भरे उहे भरे ॾिनासीं। हिन महिल ताईं न का उनजी का ॻाल्हि का ज़ाहिर थी त काॾे वई छा थियो, जेॾी महिल कंहिं महिल ॻोरे माण्हू खे हथु पियो, ॾेती लेती करे किसो ई बंदि थी वियो। बाक़ी स्टाफ पादर खाधा, 1000 रुपया भरे उहा दवा आई, उनजो को चेक बैलेंस 5 सालनि खां कोन्हे को। पेटी आर्टिकल जो हाल इहो आहे, जेके शयूं आहिनि भरी पई आहे अस्पताल सामान सां, पोइ बि उहो ई वठंदा, उन ते कमीशन जंहिं शइ ते आहे उहो वठे। जेके महिरबान साहब आहिनि, MPA साहब आहे, सेक्रेटरी साहब आहे, उनखे ॿुधायूं था, DHO साहब आहे, उनखे ॿुधायो थो वञे त हिते एमएसिन खे हलणु नथो ॾिनो वञे।